तुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि कहिड़ा अहवाल आहिनि। आउं प्रोग्राम महिराण जा मोती खणी तंडे अलायार मां हिन वक़्तु तव्हांजो दोस्त तव्हांजो भाउ तव्हांजो मेज़बान मोहम्मद मजादी जरवार हिन वक़्तु असां उस्ताद मोहन मेघवाड़ जे आशाने ते मौजूदु आहियूं, जिते मुख़्तलिफ़ साज़ींदा जेके उस्ताद जी फैमिली सां तालुक़ु रखनि था उहे सभई आहिनि। हिननि सां असांजो अॼु खां 15 ॾींहं पहिरीं प्रोग्राम हो, पर महरम शरीफ़ जे करे जेको असां उस्ताद जो प्रोग्राम कोन करे सघियासीं। उन जो वजह सिर्फ़ु इहा महरम शरीफ़ ऐं उन खां पोइ हिते उस्ताद वारनि वटि मूं लाइव हलायो प्रोग्राम त पोस्ट रखी बि हुई तव्हां उस्ताद वारनि जो लाइव हलाईंदुसि, पर मसइलो इहो आहे त वेठा थी ॻोठ जे ॿाहिरां आहिनि, पर हीअ असांजे गवर्नमेंट खे असांजे हीअ जेके मोबाइल डिपार्टमेंट वारा आहिनि इन्हनि खे अलाह साईं साञा ॾे, हीअ सिर्फ़ु अधु किलोमीटर ते शहर जे ॿाहिरे पासा वेठा आहिनि, पर हिते जेको सो कंहिं बि क़िस्म जो नेटवर्क को बि कोन थो हले। जॾहिं त असां वटि ज़ोंग यू फोन मोबाइल लिंक टेलीनार मुख़्तलिफ़ ॿिया आहिनि PTCL वाईफाई, पर हिननि वटि को बि कमु कोन थो करे। माना हीअ सम्झो त ग़रीब हिकिड़े हवाले सां हीअ माना दुनिया खां या पाकिस्तान खां या सिंध खां राब्ते जे हवाले सां कटियल आहिनि। ऐं हिननि जो हिकिड़ो वॾो कमु आहे ऐं हीअ सकाफ़त खाते वारनि खे खपे त हिननि माण्हुनि खे जेको सो अॻियां आणी, पर असांजो सकाफ़त खातो अॼु बि निंड सुतल आहे। ऐं आउं हिन पंहिंजे प्रोग्राम जे वसीले हिन पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए आउं जेको थो पंहिंजो सकाफ़त जे वज़ीर खे गुज़ारिश कंदुसि त साईं हीउ प्रोग्राम तव्हां मुंहिंजे यूट्यूब महिराण जा मोती था ॾिसो, टिकटॉक ते ॾिसो, ऐं उन खां पोइ तव्हांजा जेके वेझा वेझा क्लोज़ दोस्त आहिनि तव्हांजा साईं वॾा, उन्हनि खे बि मूं अर्ज़ु कयो आहे त हिननि फ़नकारनि खे अॻियां आणियो, हिननि फ़नून लतीफ़ा सां दिलचस्पी रखंदड़ दोस्तनि खे अॻियां आणियो। हीअ असांजो सरमायो आहिनि ऐं असां वटि ईअं थींदो आहे त जीअं अंब जोगी रुॻो सिंध कोन हो, रुॻो पाकिस्तान कोन हो, अंब जोगी दुनिया हो, पर कल्ह न टियों ॾींहुं अंब जोगी जी वरसी हुई त असांजी गवर्नमेंट वटि एतिरा 5 रुपया कोन हुआ जो अंब जोगी जी वरसी मल्हाए। आउं त अॼु पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू इहो थो चवां त टंडेलयार जो को रोड को स्कूल का भला इन्हनि शयुनि खे तव्हां छॾियो, पर को हिंदू मेजॉरिटी जो कोई स्कूल हुजे त घटि में घटि तव्हां उनखे अंब जे नाले सां मशरूत करियो ताकी अंब जो नालो क़ाइमु रहे। अंब सिंध मलूक न दुनिया मलूक पकवादी हो जंहिंजो तव्हां वटि क़दुरु कोन्हे। ऐं असां वटि हूअं बि जॾहिं माण्हू मरी वेंदो आहे उन खां पोइ असीं उनजी वाह वाह कंदा आहियूं, जीअरे असां वटि क़दुरु कोन्हे। हाणे त या साईं जिन खे पैगाम आहे त महिरबानी करे साईं महिरबानी करियो, साईं हथ अदब जा मजादी जरवार महिराण यूट्यूब टंडोलियार तां महिरबानी करियो, हीअ असांजा असास आहिनि, हिननि जो क़दुरु करियो महिरबानी। हाणे आउं तव्हांखे बिल्कुलु सभिनी सां वारे सां हिननि जा जुदा जुदा कम आहिनि म्यूज़िक जे हवाले सां ऐं कहिड़ा कहिड़ा कम आहिनि। पहिरीं असां उस्ताद वॾे सां तव्हांजो तारीफ़ करायूं था, उन खां पोइ जेको बि प्रोग्राम हूंदो इनशाला हिननि जी महफ़िल बि मूं रिकॉर्ड कई आहे जेका पंहिंजे यूट्यूबनि ते टिकटॉक ते फेसबुक ते रखंदुसि। ऐं मुंहिंजे तरफ़ खां जेका बि हिननि जी खां मूंखां मदद पहुची सघी आहे उन्हनि जी बिल्कुलु मदद कंदुसि ऐं हर वक़्तु हिननि जे सॾ में सॾु ॾींदुसि। महिरबानी, अचो तव्हांखे उस्तादनि सां मिल रहा आहियूं। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम। भाउ साईं कहिड़ा हाल आहिनि? दुआ सब ख़ुशि आहियो? ज़ोर ख़ैर। जीअं तव्हां पंहिंजे प्रोग्राम जो तारीफ़ कराए चुको आहियां ऐं तव्हां ज़ाती तौर ते मूंखे पहिरीं कोन सुञाणंदा, पर जेको असां 15 ॾींहं पहिरीं आयासीं तव्हां सां मुलाक़ात करे वियासीं ऐं उन खां पोइ वरी असां महरम शरीफ़ जे करे जो एतिरामन थींदो आहे जी, त उन करे वरी शायदि तव्हांखे बि इहो थियो हुजे त अलाए हमरा मिड़ई इहे फूकरो वियो हलियो, पर न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। असांजो जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश पिरियां। अॼु असां हिते तव्हांजे आशियाने ते आया आहियूं, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजी महिरबानी। मोस्ट वेलकम। साईं महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पहिरीं तव्हां दोस्तनि खे पंहिंजो तारीफ़ करायो त पंहिंजे नाले जे हवाले सां, पंहिंजे ज़ात जे हवाले सां, पंहिंजी तइलीम जे हवाले सां, ऐं उन खां पोइ जेको तव्हांजो हिकिड़ो शौक़ु आहे उन शौक़ु ते पाण पोइ था अचूं। साईं मोहनलाल सागर जी मोहनलाल सागर टंडोलियार विलेज हाजी गुलाम हुसैन पिताफ़ी जी बाय कास्ट मेघवाड़। जी ऐं मुंहिंजी जेको ही सिख्या जो शुरू थी, पहिरीं मुंहिंजो वाल साहिबु भगत डूंगर सही उन कुझु काफ़ी कुझु सेखारियो ऐं उन खां पोइ उस्ताद ताराचंद बिठिया, सही ही उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि। ऐं ही ॿई शागिर्द हुआ बाबा अमानत अली ख़ान जा, अच्छा जेके बड़े ग़ुलाम अली जा भाइर हुआ वाह से। इहे ॿई माना इहो 32 साल तक़रीबन रहिया आहिनि लाहौर में, ऐं उते जेके सिखी आया, पोइ उन मां थोरो थोरो वरसो सही
ऐं जेको सो ऐं उन खां पोइ असां वरी ख़ासि करे हिन खे सिंधी रंग खे असां ज़िंदा रखण लाइ जा खोड़ कोशिशि जाम कई आहे सही ऐं उन हवाले सां ई जेको सो इहो असांजो मौसीक़ी जो कमु शुरू थियो आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा मूं जेतिरे क़दुरु ॿुधो आहे त तव्हां ही जेके साज़ वग़ैरह आहिनि जंहिंमें हारमोनियम ख़ासि तौर ते जी त तव्हां हारमोनियम जो जेको माना कमकार बि कंदा आहियो हा, उन हवाले सां तव्हां छा चवंदो उन जी सिख्या कंहिंखां वरिती? उन जी सिख्या माना इहो बाबा जो मामो हूंदो जेके असीं ॾाॾा चवंदा हुआसीं ऐं उस्ताद ताराचंद बि हुयो मुंहिंजा हिन हारमोनियम में 2 उस्ताद आहिनि हा सो इन ॿिन्ही खां जेको सो मूं सिख्या वरिती बाक़ाइदे हिननि जी सिख्या वरिती ऐं हारमोनियम ढोलक बैंजो इहे 3 शयूं जेके असीं मूं वटि वधि खां वधि ठहनि थियूं। अच्छा इहे टेई वॼायो बि वञो? वॼाईंदो बि आहे, टेई पाण वॼाईंदा आहियो? वॼाईंदो आहे, फनकारी बि कंदा आहियो ॻाईंदा बि आहियो मतिलबु हिकिड़े हिसाब सां ठीकु ॻाईंदो आहे। आहियां। अच्छा तव्हांखे हिननि सभिनी कमनि मां सवलो कमु कहिड़ो लॻो? हारमोनियम हारमोनियम। जी अच्छा हे मूं ॿुधो आहे त हींअर सिंध जा चङा भला फनकार जी उहे जेके त तव्हां वटि हिते ईंदा आहिनि तव्हां वटि 5-5 ॾींहं तरसिया पिया हूंदा आहिनि साधन ठहिराइण जे हवाले सां जी, उन हवाले सां तव्हां छा चवंदो? हा उन हवाले सां सिंध जा वाक़ई माना सुठा सुठा भलोड़ फनकार ईंदा आहिनि जीअं माना जेको रजब रज़ा आयो ऐं अला ॾिनो पंहिंजो जोणे जो साहिबु जिन सही या इन लेवल जा जेके बि आहिनि तक़रीबन जेको सो हारमोनियम ठहिराइनि था मूंखां हा ऐं बसि ही मुंहिंजो कमु आहे जेको सो अच्छा हारमोनियम जो कमु कंदे वॼाईंदे न बाक़ी जेको कमु कंदा आहियो उनजो सर्विस वग़ैरह ट्यूनिंग उनखे तव्हांखे सॼो तक़रीबन असां वटि माना जेको सो तयारु कंदा आहियो नऊं तयारु बि करे वेंदा आहियो? हा रिपेयरिंग बि थींदी आहे ऐं नवां बि ठहंदा आहिनि अच्छा हिन में घणियूं क्वालिटियूं हूंदियूं आहिनि हारमोनियम में? हिन में ख़ासियूं क्वालिटियूं आहिनि जेको सो जीअं चइजे घणी जर्मन आहे हा पोलेटिना आहे इंडियन आहे ऐं जेको सो फ्रांसिस आहे सही ऐं जेको सो वग़ैरह वग़ैरह हा हा अच्छा हिन में मुंहिंजी एतिरी ॼाण कोन्हे पर जेतिरे क़दुरु माना शौक़ु त मुंहिंजो आहिनि पंहिंजी जॻह ते हिकिड़ो मुंहिंजो हिन पासे लाड़ो आहे त मूं अॼु खां तक़रीबन 15-20 साल अॻु में न हैदराबाद मां सिरे घाट मां आमिर नाले हिकिड़ो छोकिरो हूंदो कमु कंदो उनखां असां ठहिराए त हुन असांखे उन में जेके सुर ॻाए ॾिना त हुन चयो त इहे जुबलेट जर्मन आहिनि। जुबलेट जर्मन छा आहे? जुबलेट नालो आहे अच्छा जुबलेट सेक्सोना मोनारच माशाल्लाह ऐं जेको सो हारमूला इहे ॿुधो वञे थो जेसि असां उस्तादनि खां ॿुधो आहे हा त इहे 4 ई ॿाहिरि हुआ ऐं इहे जर्मन में रहंदा ऐं इन चाइनीज़ जूं फैक्ट्रियूं अलॻि अलॻि हूंदियूं हुयूं इहे 4 ई जेको सो हारमोनियम जा सुर ठाहींदा हुआ हारमोनियम ठाहींदा हुआ। अच्छा उन दौर में ई तमामु माना जेको हारमोनियम हिकु नायाबु शइ हूंदी हुई ऐं नई नई आई हुई त इहा जेका सो पूरी वर्ल्ड जे अंदरि छाइजी वई हिननि। अच्छा आउं जेतिरे क़दुरु माना धिका खायां पियो ॾिसां पियो पर हीउ जेको अॼु हीउ तव्हांजे माना मूं जेको हारमोनियम ॾिठो आहे दोस्तनि खे बि ॾेखारींदो हलां त माना हीउ तव्हां ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत माना हारमोनियम ऐं नंढिड़ो सोहणो हिन ते तव्हांजी केतिरी लागत लॻी आहे ऐं घणा ॾींहं थिया आहिनि तव्हांखे हिनखे तयारु कंदे केतिरो टाइम लॻो आहे? दोस्तो हीउ ॾिसी वठो उस्ताद जो जेको पंहिंजे हथ जो मतिलबु पाण वॼाईंदो आहे उन हारमोनियम जो दीदार तव्हांखे कराईंदो हलां ऐं वधीक हाणे हिन खां उस्ताद जे बारे खां हिन जे बारे में पुछूं था त हिन ते घणी लागत लॻी आहे मूं ॿुधो आहे त ॾाढा महांगा हूंदा आहिनि ऐं हिन में सुर बि कहिड़ा आहिनि? हिन में सुर माना जुबलेट जर्मन जा आहिनि माशाल्लाह ऐं हिन खे चइबो आहे भला जेको सो 3 सेट हिन में 3 क़तारूं हूंदियूं आहिनि अच्छा जंहिंमें बेस मेल माशाल्लाह ऐं फीमेल सही इहे 3 क़तारूं हूंदियूं आहिनि से इहे माना 3 जेके शयूं आहिनि 3 माना सुर बेस मेल ऐं फीमेल माना हिकिड़े हिकिड़े सुर में मिलाए ईअं टोटल हिन रीड खे असीं पूर्ण कंदा आहियूं। जी हीअ तक़रीबन जेको सो 3 सेट आम जेके ठहनि था से तक़रीबन 39 खां 42 ऐं उन खां वधीक बि हूंदा आहिनि हा पर हीअ असां जेको आहे सो हिकिड़ो ग़रीब माण्हू ऐं जेको सो हिनखे खणण जी सहूलियत हा ऐं जेको सो इन हिसाब सां असां हिनखे सिर्फ़ु 32 सुरनि जे अंदरि जेके बि टोटल माना जेको जो जंहिंमें राग समाइजी वञे हा इहो जेको सो असां हिनखे तयारु कयो आहे। अच्छा रागड़ियूं घणियूं आहिनि भला? रागड़ियूं त सही काथो ई न आहे 36 रागड़ियूं घणियूं? 36 जी 36 माना छटी या छठी सही सही अच्छा उन्हनि मां कुझु हूं जेकॾहिं ॾिसजे न त 6 वॾा राग हा ऐं तक़रीबन हिकु हिकु राग जी जेके आहिनि से 10,000 रागड़ियूं आहिनि इहे 60,000 रागड़ियूं अच्छा हा संगीत के उहे 6 राग कहिड़ा आहिनि? 6 राग उन्हनि में जेके से इहो हिंडोल आहे मेघ आहे अच्छा ऐं कल्याण आहे भैरवी आहे सही वग़ैरह भई अच्छा हूं मिठो कहिड़ो आहे सभिनी में? मिठो त सभु राग मिठाई आहिनि न उहो त आहे बिल्कुलु रूह जी ग़िज़ा आहे राग जेका आहे न उहा रूह जी ग़िज़ा आहे पर हर कंहिंजी हिकिड़ी पसंदि आहे
असांजे सुफ़ियाने साहिब खां जेकॾहिं पुछो था तव्हां माना हा सुफ़ियाने साहिब सां असांखे ॿुधायो। भक्ति जे हिसाब सां कल्याण शइ जेका आहे अच्छा सभिनी जो कल्याण कंदड़ आहे, सभिनी जो भलो कंदड़ आहे, साईं सभिनी जा माना दुख दर्द दूर कंदड़ आहे। साईं अच्छा इहे कल्याण में घणा आहिनि मतिलबु सिस्टम जे तरीक़े सां हिकिड़ो ख़ाली कल्याण हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि, हिकिड़ा एमन कल्याण चवंदा आहिनि, इहो छा आहे? हा इहे माना जेको तो कल्याण आहिनि, पोइ कल्याण जा नमूना आहिनि। जीअं माना जेको सो शुद्ध कल्याण आहे, एमन कल्याण आहे, ऐं नट कल्याण आहे, ऐं जेको सो पूरिया कल्याण आहे, माशाल्लाह ऐं नंद कल्याण आहे, सही श्याम कल्याण आहे। सही त इहे जेके से जुड़वा जुड़वा राग थोरा थोरा जे मिली वेंदा आहिनि त इहे जेको सो इहे सही, राग ठही पवंदा आहिनि। अच्छा हीउ सरगम छा आहे? सरगम हिन जी हिकिड़ी अलफ़बे जी पटी आहे। अच्छा सिंधन जीअं पाण ॿारनि खे स्कूल में पढ़ायूं अलफ़बे अहिड़े नमूने माना फटकारनि जी शुरूआति जेका आहे हा जी पंहिंजी सिंधी में 52 अखरी आहे हा त 52 अखर मां जेके सभु जेके से उचार निकिरनि था माशाल्लाह अहिड़े नमूने संगीत जा जेके आलाप आहिनि उन्हनि में 7 सुर आहिनि। अच्छा सा रे गा मा पा धा नी सा हा। त इन 7 सुरनि मां जेको सो से इहे सभु टोटल राग जेको इन में सभु मूंखे बि ॿ टे ॾींहं शौक़ु थियो ॻाइण सिखण जो, सभु पहिरीं उस्ताद मूंखे चयो सा रे गा मा पा धा नी सा, वरी मूंखे ॼाणे ॾे की उबतो जो नी सा पा गा रा म सा उबतो मूंखे चवणु अचई न। हा उहो कीअं चइबो? वो सा रे गा मा पा धा नी सा ही आरो माना वञण हा नथी। हा हा वरी अमरोही वरी हाणे अमरोही जेका आरोही ऐं अमरोही चवंदा आहिनि। सिंधी में खणी उबतो चऊं हा सही सा नी धा पा मा गा गा रे रे सा। सा सही ऐं इहा माना आरोही ऐं अमरोही हा अच्छा वरी उबतो इन्हनि- ऐं सुबतो। हा इन्हनि में वरी मुख़्तलिफ़ जेके स्टाइल बि हूंदा आहिनि जी सारे गा रे गा मा टिन जा। हा, इहो छा आहे? इहो बि सरगम आहे। हा हाणे इहो सारे गा रे गा मा पा धा नी इहो थोरो असांखे हिते थोरो बिना ॿियो केरु न वॼाए सादर को उस्ताद। कल्याण में आहे। हा सही माशाल्लाह सारे गा मा पा धा नी सा नी धा पा मा गा रे सा सारे गा मा पा धा नी सा नी धा पा मा गा रे सा सारे गा रे गा मा पा मा धा नी सा नी धा पा मा गा रे सा। वाह वरी ॿियो आहे हथ खोलण जो। हा सारे गा रे गा मा पा मा धा पा नी धा नी सा नी धा नी धा पा मा गा रे सा। उस्ताद सलामत आहे वरी बाक़ाइदे। इन जी पकड़ आहे हा नी रे गा एमन कल्याण आई हा नी रे गा मा गा नी रे सा गा मा धा नी धा पा थोरो गुनगुनाए वठां थो। सही गा मा धा नी धा मा गा रे गा मा गा रे सा मेरा नी रे सा गा मा धा नी रे सा गा रे सा नी धा पा मा धा पा गा रे सा नी रे सा। उस्ताद ही समुंड आहे समुंड ही समुंड आहे। थोरो तव्हांखे आऊं पंहिंजो ख़्याल जो टुकड़ो ॿुधायां थो। साईं लागे नहीं माने नहीं पिया बात रसीले हा माने नहीं पिया बात रसीले अर्ज करती हूँ मैं पिया परत हूँ माने नहीं पिया बात रसीले माने नहीं पिया बात रसीले। ये आस्था जा अंतर आहिनि उन खां पोइ सरगम आहिनि पोइ पलटा आहिनि। सही इहो सही वॾो जान आहे जेको सो हिन में टाइम बि खपंदो आहे हा सही सही ऐं तव्हां वटि जेको सो इहो टाइम जो न असां वटि टाइम पाए पर हाणे मूंखे पंहिंजी बदकिस्मती इहा आहे त जेको मूं सवेरे पोइ माना तव्हांजे इंटरव्यू खां पहिरीं बि चयो त जेकॾहिं अॼु हीउ लाइव असांजो प्रोग्राम हलंदो हुजे हा न त अॼु तव्हांखे लखे माण्हू ॾिसंदा छो जो नेटवर्क जे मसइले जे करे। पर इनशाला यूट्यूब पंहिंजे खे एतिरी अहमियत आहे जो पाण रखंदासीं त इनशाला हीअ बि तव्हांजी जेका वीडियो आहे न उहा लखनि में माण्हू ॾिसंदा, रुगो पाकिस्तान न पर पूरी दुनिया में। ऐं सॼी ज़िंदगी जे लाइ आऊं हिते दुनिया में रहां न रहां, तव्हां रहो न रहो, 50 100 साल 500 साल वारा जेके पोयां पंहिंजा फैमिलियूं ईंदियूं न
उन्हनि वटि बि हीउ पंहिंजो प्रोग्राम सदाईं जे लाइ यादगार थी वियो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हाणे तव्हां सां गॾु हिते कुझु ॿिया बि छोकिरा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ कम आहिनि हाणे तव्हां छा चवंदो त ढोलक वारे जो वधीक कमु आहे या बेंजे वारे जो बसि हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे ढोलक वारो बि ठीकु आहे बेंजे वारो बि ठीकु आहे सही हाणे असां अचूं था पहिरीं ढोलक वारे ॾे छो जो ढोलक वारे सां मुंहिंजी दिलि थी वई आहे अस्सलाम वालेकुम साईं कहिड़ा हाल आहिनि हाणे आउं दोस्तनि खे पहिरीं त ॿुधाईंदो हलां त तव्हांखे आउं हरजी जी चवंदो आहियां हाणे वधीक तव्हां पंहिंजो तफ़सीली मतिलबु पहिरीं दोस्तनि खे तारीफ़ करायो त तव्हांजो नालो छा आहे मुंहिंजो नालो हरजी आहे जी डूंगर भगत जो छोकिरो आहियां सही हाजी गुलाम सिंह पिता जी ॻोठ में रहंदो आहियां माशाल्लाह जी मोहन भगत मुंहिंजो भाउ आहे सही जी भाउ आहे तव्हांजो जी जी ठीकु माशाल्लाह ज़बर अच्छा हीअ तव्हां सिखिया कंहिंखां वरिती हीअ पहिरीं तव्हांजे सादरे करियो दोस्तनि खे दोस्त हीअ बाबा हीअ मुंहिंजो जेको दिलि वारो दोस्त मूं हिते मेघवाड़नि में कयो आहे न उहा छो जो हीअ मूंखे मुफ़्त में कपिड़ा सिबी ॾींदो न मूं उन जो फ़ाइदे जे लाइ जेको त मां हिन सां दोस्ती रखी आहे ऐं हिन जो ख़ासि जेको साज़ अथव उहो ढोलक अथव उस ढोलक हथु परे कर थोरो ठीकु आहे हाणे हिन ढोलक जो बारे में असांखे तव्हां छा ॿुधाईंदो त हिन जी तव्हां सिखिया कंहिंखां वरिती आहे बाक़ाइदे ये शुरू में उस्ताद असांजो मोहन आहे भाउ आहे मुंहिंजो सही हुन खां पोइ उस्ताद वरी उस्ताद सूफ़ खे ॾिनो अच्छा उस्ताद सूफ़ जेको डिघो हूंदो हो जी जी हा बिड़ी हा सही 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 हुन खां पोइ वरी उस्ताद अलावा असांजो कंडेरी वारो सही इहो मूं वटि रहियो बाक़ाइदे अच्छा उस्ताद अलावा वसायो कहिड़ो ऐं सूफ़ कहिड़ो ॿई मंगण वारा ॿई मंगण वारो आहे ॿिन्ही मां भला वॾो उस्ताद कहिड़ो हो तव्हांजे हवाले सां ॿई वॾा असांजे नज़र अच्छा कल्ह भला अंब जोगी जी वरसी हुई पर हीअ असांजे सकाफ़त खाते न असांजे टंडे अलाए यार जेके माण्हू माना अंब खे यादि कयो सिर्फ़ु मूंखे ओचितो यादगिरी अची मुंहिंजे फेसबुक मूंखे यादगिरी ॾियारी त बाबा अॼु अंब जोगी जी वरसी आहे मूं पोस्ट रखी पोइ काफ़ी दोस्त जेके त उन में शर्मिंदा थिया त असां बिल्कुलु ॾोहारी आहियूं अंब जा त असां अंब जे लाइ कुझु कोन करे सघियासीं ऐं इहा असांजी बदकिस्मती आहे जो असांजो टैक्स मां सभु कुझु गवर्नमेंट हूंदे असांजी माना मदद कान थी थिए तव्हांजी भला सकाफ़त खाते खां अॼु ॾींहुं ताईं मदद कई आहे न सर कोई मदद कोन्हे अच्छा तव्हां पढ़िया घणा आहियो 9 क्लास 9 क्लास अच्छा हींअर तव्हांजो हिन खां सवाइ हीअ त आहे शौक़ु हिन खां अलावा तव्हांजो को कमुकारु मुंहिंजो टेलरिंग आहे अच्छा दर्जी आहियो मतिलबु दर्जी आहे माशाल्लाह उहो त मूं पहिरीं चई छॾियो त बाबा मूंखे हिन खां मुफ़्त में कपिड़ा सिबाइणा आहिनि ऐं सिबी ॾींदे हलनि सिबी ॾींदा अच्छा हाणे हिन जे बारे में ॿुधायो त हिन में छा छा हूंदो आहे सही काठी आहे हिकिड़ी हा ठीकु आहे हिकिड़े काठी आहे ॿियो चमड़ो आहे पर हिन में माना वॼंदो छा आहे हिन में माना कहिड़ा कहिड़ा केतिरा हिन में माना जी बाजे में सुर उस्ताद ॿुधायो हिन में ताल आहिनि सर ताल आहिनि जी जी अच्छा हीअ जेके ठुमरियूं ऐं ठेका ऐं इहे छा आहिनि इहे हिन में हूंदा आहिनि या जी जी हिन में हूंदा ताल आहिनि ठेका आहिनि अच्छा ठेकनि में हूंदा ठीकु आहे ठेको लॻल हूंदो अच्छा अच्छा हीअ हिन में हिकिड़ो असीं ॿुधंदा आहियूं लाड़ी कलवाड़ो जी ॿियो कहिड़ो कलवाड़ो आहे सिंधी गलवाड़ो अच्छा हा तव्हां हींअर असांखे कहिड़ो कलवाड़ो ॿुधाईंदो थोरो असांखे मिड़ई वॼाए ॾेखार हा वॼाए ॾेखार जी सिंधी गलवाड़ो अच्छा ही थी वियो सिंधी हाणे वरी लाड़ी हा हा ही थी वियो अच्छा दादरो हूंदो आहे हिकिड़ो दादरो छा आहे हिकिड़ी लॻी हूंदी आहे दादरे हिकिड़ो दादरो ताल आहे अच्छा उहे थोरो उन जे बारे में असांखे ॿुधायो वॼाए बि ॾेखारियो इहो छा वॼायो ही 6 मात्राउनि जो ताल आहे दादरो हिन में बि माना जी शाइरी में मात्रा हूंदी आहे हिन में बि मात्राऊं हिन में वरी लॻी बि आहे दादरे जी अच्छा सही वाह लॻी थी दादरे जी सही अच्छा हाणे ही तव्हांखे जेको थो मतिलबु बाजे ऐं बेंजे वारे जे पोयां हलणो पवंदो आहे या हू तव्हांजे पोयां हलंदा आहिनि सर बसि जेॾी महिल माना ॻाईंदा आहियो महफ़िल थींदी आहे बसि हू धुन ॾींदा आहिनि हुन हिसाब खां पकड़ कंदा आहियूं अच्छा जी सही सही माना ही तव्हां पंहिंजे हिसाब सां ही कमु त समुंड आहे पर माना पंहिंजे हिसाब सां तव्हां मूंखे उबूर आहे पंहिंजे कम ते तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं इनशा ताला नेक्स्ट टाइम तव्हांखे वरी बि किथे लाइव ज़रूरु वठिबो ऐं हीअ तव्हांजी वीडियो ऐं पंहिंजे हिसाब सां
ऐं हीअ जेके तव्हांजो इंटरव्यू पियो वठां न ढोलक नवाज़ जो आउं अलॻि सां रखंदुसि यूट्यूब ते तव्हां वटि हिते नेट हले कोन थो तव्हां मूंखे अञा ताईं माना फॉलोवर कोन कयो आहे ऐं ॾिसां पियो न हिते तव्हांखे नंबर ॾेई वियो आहे तव्हां मां कंहिं बि मूंखे फॉलोवर पंहिंजो कोन कयो आहे मजादी जरवार जे हवाले सां मुंहिंजो सिंधी में ऐं जेको त फेसबुक ते आहे ID ऐं उन खां पोइ टिकटॉक ते मुंहिंजी ID आहे टिकटॉक जी मुंहिंजी ID माना हींअर हज़ारनि में वई हली आहे तव्हां टिकटॉक ते मूं वटि अची वञो हीअ तव्हांजी अॼु सांझी जीअं आउं घरु वेंदुसि 2:30 बजे लाइट ईंदी न हीअ तव्हांजा पीस जेके जुदा पियो वठां इहे अॼु ई शाम जो टिकटॉक ते अची था सुबुह जो तव्हां हिनखे ॾिसजो त केतिरा फॉलोवर हिन खे तव्हांखे पसंदि कंदा तव्हांजो कमु आहे तव्हां कमु ॾेखारियो पिया ऐं इनशा ताला वरी बि तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं इनशा अलाह करे ख़ुशि जो महिरबानी अलाह करे ख़ुशि हाणे वरी हिन दोस्त ॿिए खां अस्सलाम वालेकुम चाचा वालेकुम सलाम चाचा आउं अॻे वारे आयो हुउसि त तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात शायदि कान ठही हुई न पाण कोन करे हा पहिरीं तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो मुंहिंजो नालो भूरो आहे जी बा पाण में ग्वाड़ आहियां जी हाजी गुलाम हसन पिता बि पासे वेठो आहियां ठीकु आहे ऐं हिन सां असांजी संगत आहे अच्छा ॿाहिरि आहिनि अज़ीज़ आहिनि हा हिननि जे पीउ सां गॾु आऊं सत्संग में वेंदो हुउसि अच्छा उन खां पोइ बि जीअं यको आहे त हिननि सां ई गॾु आहियां सही आहियां अनपढ़ियो माण्हू वधीक ॼाण कान्हे अच्छा बाक़ी आहियां हिननि सां गॾु अच्छा सुरनि गुरनि जी तव्हांखे ख़बर कोन पवंदी आहे ख़बर कान्हे हिननि जे पोयां हलंदा आहियो हिननि जे पोयां छा नालो छा ॿुधायव नालो भूरो भूरो सही सही वेठा हिन ई ॻोठ में आहियो हिन ई ॻोठ में। अच्छा हिन शौक़ु हीअ त थियो राति वारी पंहिंजी माना राति गई तो बात गई पोइ ॾींहं जो तव्हां छा कंदा आहियो ॾींहं जो वांदो आहियां गोॾनि में सूरत वांगुरु थुलो आहियां वेठो आहियां हा थुल्हा पाड़ वारा इहा ॻाल्हि आहे इहा वरी चओ इहा ई मुसीबत में ॻाल्हि कर। आउं हींअर इहो थुलना रे दवा वठां पियो जे मूंखे हुन फ़ाइदो ॾिनो न हा। त पोइ तोखे बि वठी हलंदुसि महिरबानी, वॾी महिरबानी हाणे असीं ईंदासीं असांजो किंग पर असांजो वॾो माण्हू मुंहिंजो प्यारो प्रकाश प्यारा प्रकाश अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी। कहिड़ा हाल आहिनि पुटु तयार हो बस ख़ुशि आहियो तबियत सही आहे ओके ऐं कल्ह बि मूं तव्हां सां ॻाल्हायो वरी अॼु बि ॻाल्हायो मूं चयो जेकॾहिं अॼु ऐं कल्ह वारे मुंहिंजो हवाले सां जेकॾहिं बाबा खे नथो ॿुधाए त पोइ जेका प्रकाश सां हालत थींदी सा हिकिड़ा जरवार ॾिसंदा ॿिया पिता बि ॾिसंदा टिया में ग्वाड़ ॾिसंदा पर तुंहिंजी महिरबानी जो तव्हां बाबा साईं खे ॿुधायो तव्हां असांखे टाइम ॾिनो अच्छा तव्हां हिन उमिरि में तव्हांजी हीअ उमिरि पढ़ाई जी आहे तव्हां हिन उमिरि में तव्हांजो हीउ शौक़ु केॾा थी वियो घर में फैमिली खे ॾिसी या तव्हांजो ज़ाती शौक़ु छा हो ई ऐं नंढो हूंदो हुअसि तक़रीबन मुंहिंजी उमिरि उन टाइम ते 12 या 15 साल ईअं ई की पर हींअर कहिड़ो तूं 50 साल जो आहीं न हींअर तक़रीबन अञा त कार्ड आज़िम तूं न ॻाल्हाए विच में अञा त इहो तुंहिंजो कार्ड ई कोन ठाहे 18 सालनि जी कोन तूं माना हाणे पिणे खे ॿुधाइणु चाहे त तुंहिंजी शादी कराए शादी कोन थींदी इहे टुकड़ा पंहिंजा जेके मज़ाक हले पई इहे कटिजी वेंदा न उहो टेंशन आहे हा हले मथां शादी जे करे चवी पियो हाणे आउं वॾो थी वियो आहियां शादी पंहिंजे टाइम ते थींदी इहा करे जॾहिं अथई न न अलाह पना ॾे हा शादी न कजां असीं ॿिनि मां नारा वेठा आहिनि असां खां पुछ ॿियो ॿुधा ऐं तक़रीबन 14 या 15 साल जो ईअं ई कयो हुअसि त हिकिड़ो चकर बाबा वटि को बेंजो ठाराइण लाइ आयो अंजाम अली हा त पोइ बाबा खां मूं पुछियो त बाबा हीअ कहिड़ो साज़ आहे हा बाबा साईं चयो त बाबा हिन जो नालो बेंजो आहे हा चयो मूंखे थोरो वॼाए ॾेखारियो हा बाबा साईं त ऑलराउंडर आहिनि हर साल हा हरफन मौला आहिनि हरफन अलाह वॾी हयाती ॾियनि इहे असांजा माना मोती आहिनि जी 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 पोइ बाबा थोरो वॼाए ॾेखारे त उन ॾींहं खां पोइ मूंखे बि शौक़ु थियो पर बाबा मुंहिंजे लाइ शुरू में हिकिड़ो नंढड़ो बेंजो ठाहियो अच्छा उहो तक़रीबन 25 सुरनि जो हर बेंजे में माना 29 सुर हूंदा आहिनि अच्छा पर मुंहिंजे लाइ जेको ठाहियो उन में 25 सुर आहे हा पोइ हुन ते आहिस्ते आहिस्ते प्रैक्टिस कंदे 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 पोइ अॼु वरी इहे नऊं वरितोसि अॼु वठी आयो आहीं जी तक़रीबन 2 टे ॾींहं थिया आहिनि हिनखे अच्छा ही बाबा साईं कोन ठाहींदो आहियां ही बाबा साईं ठाहींदो आहे पर हिननि में बि जीअं तव्हां उस्ताद ॿुधायो त सवेल माना कुझु क्वालिटियूं हूंदियूं आहिनि सुरनि में बि हा इन्हनि में माना क्वालिटी हूंदी आहे थोरी ही किथां वठी आयो आहीं हीअ आऊं वठी आयो आहियां नवाब शाह मां अच्छा जी हा ही बि माना इस्तेमालु थियल आहे जी या नऊं आहे बिल्कुलु बिल्कुलु नऊं आहे ऐं उते ठहंदा आहिनि या नवाब शाह में जी हा केरु ठाहींदो आहे उते कोई अहिड़ो वरी कारीगर आहे या जी हा उस अला बख़्श आहे हुते ॿियो जमील आहे इहे माना ठाहींदा आहिनि हुते बाबा साईं कोन ठाहे आई बाबा साईं ठाहींदो आहे पर हुननि में उहो टाइम जी इहा मतिलबु उहो थोरी माना अच्छा हूं माना ठाहियो थो वञो न हा सही अच्छा ही ॾाढो मिठो साज़ आहे ऐं मूंखे एॾो माना हिनखे सिखण जो शौक़ु आहे पर हाणे हाणे त मुंहिंजी उमिरि ई कोन्हे सिखण जी न कोई हिन उमिरि में मूंखे केरु सेखारींदो नंढे हूंदे मुंहिंजो लॻाव जेको आहे न शाइरी सां फ़नकारनि सां तक़रीबन उत्तर सिंध छॾे लाड़ सिंध जो को बि फ़नकार या फ़नकारा रहियल कान्हे जेका मूंखे कोन सुञाणे
ठीकु आहे। ऐं सभिनी सां मूं धिका खाधा आहिनि, सभिनी सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर जेको तव्हांजो हिते मूं माना सिस्टम ॾिठो आहे, पीउ पुटु चाचा भाईचा ऐं सभिनी जो हिकिड़ो भलोड़ जोड़ आहे। अलाह साईं तव्हांखे सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं तव्हां तइलीम घणी हासिलु कई आहे? तइलीम मूं इंटर जा एग्ज़ाम ॾिना आहिनि यार। जी। ऐं उन खां पोइ अॻियां हाणे रिज़ल्ट अचे थो, उन खां पोइ अॻियां वरी सोचे वेठा आहियूं कुझु माना मेडिकल जो कोर्स वग़ैरह। अच्छा, हिन में भला हिन में बि सुरनि वारो चकर कीअं हूंदो आहे? हिन में बि सुर में जीअं हारमोनियम हूंदो आहे सारेगामा पधनी सां, हा। इहे ई सागुण सागुण सिस्टम हिन में बि हूंदा आहिनि। अच्छा, हिन में इहो सरगम कढी वेंदे? कढी ॾेखार असांखे थोरो। हू छोकिरो बि आहे न? हा, इन खे बि कल्याण जे राग बाबा साईं सवेल ॿुधायो सर बाबा मोहनलाल, हा उन जो ई कुझु आहे सरगम आहे सारेगामा पधनी सां सवेल बाबा ॿुधायो। हा। पर हुन में माना ॿुधाईंदा आहिनि ॿियो कारो टियों कारो, पर हिन में हर कंहिंखे ख़बर न आहे पवंदी त ॿियो कारो या टियों कारो या पहिरियों कारो पहिरियों चौथो। ये आहिनि सही हिन में? जी आहिनि। अच्छा सही। हाणे हुन में कुझु ई सरगम आहे कल्याण राग, हा हुन में कुझु ई सरगम आहिनि। ॿुधायो। सरगम आहे जेके। अच्छा, हाणे ही तव्हांखे बाजे सां ऐं ढोलक सां मिलाइणो पवंदो आहे या बाजे वारा तव्हां सां मिलाईंदा आहिनि? राग जंहिं महिल तव्हां मिसाल खणंदा आहियो त बाबा साईं जेकॾहिं हिन खे शुरू कयो त हिन सां तव्हां हिन खे मिलाईंदो या बाबा तव्हांखे हिन सां मिलाईंदो? न, ही जेको साज़ आहे हिन खे बाजे सां मिलाइणो पवंदो। हा सही, बाजे सां मिलाइणो पवंदो ऐं ॻाइण जे पुठियां हलणो पवंदो। अच्छा सही। हाणे माना तव्हां केतिरे क़दुरु हिन कम मां मुतमिन आहियो त तव्हां माना केतिरो कमु सिखी चुका आहियो? सही। समुंड मां मतिलबु जेतिरो चिड़िया झिरकी माना पाणी पीतो आहे अञा ओतिरो पीतो अथई, उन खां बि घटि। अलाह साईं तव्हांखे वधाईंदो इनशाला। वरी बि तव्हां सां मुलाक़ात हूंदूं। आदिम तूं त थी हिन नंढड़े खे थोरो ठक ठक करियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सरकार? ख़ुशि आहियो? जी जी। पहिरीं तव्हां असां सभु हिते इज़त ॾिनी, तव्हां सभिनी दोस्तनि जी, भाइटनि जी, चाचनि जी, मामनि जी ऐं वॾे बाबे साईं जी, सभिनी जी महिरबानी। ऐं पहिरीं तो तारीफ़ कराए पंहिंजो। तारीफ़ साईं, मुंहिंजो नालो जय कुमार आहे जी। ऐं वालिद साहिब जो नालो ज्ञानदास आहे जी। ऐं चाचा मोहन मुंहिंजो उस्ताद आहे। अच्छा जी सही। तव्हां राग वग़ैरह पिया सिखो, साज़ पिया सिखो? जी जी। पहिरीं त शौक़ु हो मूंखे साज़ सिखण जो। हा। हारमोनियम ते वॾो शौक़ु हो। हा। हारमोनियम ते हींअर 2-3 साल थिया आहिनि, पोइ वरी ॻाइण वॼाइण ते शौक़ु थी विया। जी। हा। हारमोनियम वॼायो वञी? जी जी। उस्ताद जी इजाज़त मिली अथई? जी। माण्हू पाण हूंदा आहियूं न, पंहिंजो वालिद साहिबु जॾहिं जेसि ताईं मोकल नथो ॾे तेसि पाण कां बि कोन कढंदा आहियूं, जेको कां बि कढी वेंदा आहियूं। त ईअं उस्ताद तोखे इजाज़त ॾिनी आहे बाजो वॼाईंदो आहीं? उस्ताद इजाज़त आहे? बाजो वॼायांसि? बिस्मिल्लाह करे पहिरीं बाजो अॻियां रख, पोइ थोरो पोइ थी वञे थोरो ठक ठक। इहे वरी कुझु जेके हिन में पीस जेके पाण अजाया वेठा ॻाल्हायूं न, इहे वरी पाण कटे छॾींदासीं। हा हा। वाह वाह। हाणे छा थो ॿुधाई इहो राग कहिड़ो खयो अथई, सुर कहिड़ो खयो अथई, इहो सम्झा पहिरीं। अदी पाणी प्यार। कल्याण राग। हा जी जी। कल्याण राग जो थोरो आलाप आहे। हा आलाप ॿुधायो। थोरो आला पियो को गीत बीत थल मिसरा। यार सजण जे फिराक में यार सजण जे फिराक में जो मारी
यार सजण जे फिराक में आ जाते काते महबूबन जी जाते काते ओ जाते काते महबूबन जी आहे हुस्न जी आग में आहे हुस्न जी आग में जेॾियो मारी जेॾियो मारी यार सजण जे फिराक पढ़ी पियो जी छा पढ़ी पियो जी इंटर पास कयो हाँ पढ़ण ते बि शौक़ु रख ही हिकिड़ो शौक़ु आहे ही भले बरक़रार रखो पर पढ़ो ज़रूरु पढ़ो ऐं माइटनि जो नालो रोशन करियो इंटर ठीकु आहे पास कयो उनखां अलावा टेलरिंग बि आहे हाँ सही आहे हुनर ऐं तइलीम उहे ॿई शयूं ज़रूरी आहिनि पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि असां ॾिठा आहिनि जेके टेलेंटेड त आहिनि पर उन्हनि वीचारनि खे पढ़णु अचे कोन थो लिखणु अचे कोन थो माशाल्लाह पर हिन में आउं हिते वीडियो में ही शइ कोन थो रिकॉर्ड करे सघां पर वरी कटे छॾींदुसि हिन मुंहिंजे हिसाब सां हिन ॿोल में तो हिकिड़े हंधि माना थोरी ग़लती पे कई उस्ताद ग़लती कई पे लफ़्ज़नि में जी सुरनि मां तव्हीं सम्झंदो यार सजण जे फिराक आऊं मारी आहियां आऊं आऊं आहे न हिते लफ़्ज़ तव्हां थोरो इहो तव्हां ईअं बिना इहो थोरो जुगाइजो मूंखे यादि न यादि कोन्हे यार त हिन आऊं कोन पियो चयो हिन लाइ ॿियो कुझु चयो पिए यार सजण जे फिराक मियां मियां कोन्हे हिते आऊं आहे उहो अञा माना आलाप में न सोणू लॻंदो ॾिसो न हाणे हीउ जेको सो कॉपी करे पियो हीउ ख़ान साहब मंज़ूर अली हा हा सही आहे त हाणे हीउ जेॾियूं या आऊं या इहे जेके मिक्सिंग वज़न पूरो करण लाइ माना जेको सो हर को माना न उहो बिल्कुलु माना फनकार खे एतिरी इजाज़त आहे त किथे लफ़्ज़ जेकॾहिं घटि वधि कंहिं शाइर कयो आहे शाह लतीफ़ जी शाइरी मां बि माना हींअर माण्हू जेके आहिनि न उहे कढनि पिया आहे पर हिकिड़ी जेका शइ ओरिजिनल हलंदड़ आहे न मुंहिंजे हिसाब सां त पाण उन खे छो थोरो वरी तव्हांजी ॿोली जे हिसाब सां हाणे जी तव्हां त हाणे पुराणा माण्हू आहियो तव्हां किथे बि माना ग़लती कोन पिया कई पिया हीअ जेके नौजवान सेखारियो पिया न इन्हनि खे थोरो इन्हनि शयुनि ते तलफ़ुज़ जो जेको आहे न उहो कमाल हूंदो आहे हीउ अञा माना जेको सो न न भली महिनत तव्हांजी खे सलाम आहे जेको सो अञा जी माना जेको सो गोवर आहिनि या खणी चइजे खणी माना जेको सो अंगूर मस माना अंकुर न न भली महिनत तव्हांजी महिनत खे सलाम आहे तव्हां सॼे ख़ानदान खे जेको थो माना हिकिड़ो सिंधी बि माना हिननि खे सेखारिबी उचारण तलफ़ुज़ हा चवण जो तरीक़ो सही सही इहे अञा अंडर ट्रेनिंग हा न न उहा त मूंखे ख़बर आहे पर हाणे ही पंहिंजियूं लाइव जूं शयूं आहिनि न उन जे करे अहिड़ी शइ ॻाइजे जंहिंमें हरू भरू अॻियां के वरी माण्हू तबसरा लिखंदा आहिनि माण्हू तबसरा लिखंदा कमेंट्स ॾींदा दादा हीअ तूं हेॾे प्रोग्राम जो चैनल जो इंचार्ज लॻो पियो प्रोग्राम हलायो अथई ऐं फनकार हिते हीअ ग़लती कई आहे अहिड़ियूं शयूं हीअ पाण खे थोरी रिहर्सल करे पोइ हलाइणो हो पर चलो ठीकु आहे हली वियो को मसइलो कोन्हे हिनखे ॾिसी वठंदासीं उस्ताद तव्हांजी वॾी महिरबानी हाणे पाण हिन खे हिन लाइव खे पंहिंजे खे हिते बंदि था करियूं वरी पाण पंहिंजे असली कमकार खे ॾिसूं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां ॾाढो फैमिली खे पंहिंजी खे संभालियो आहे ऐं सॼी संगत खे मतिलबु तयारु कयो छोकिरनि खे बचड़नि खे काफ़ी माना जेको सो मुंहिंजो हिते हिकिड़ो अकेडमी बि हलंदी आहे अच्छा इन बारे में तव्हांखे शायदि ख़बर न आहे न या मूंखे कोन्हे न अकेडमी हलंदी आहे तक़रीबन हुन में जेको सो जुमे ते जेको आहे सो ट्रेनिंग ॾींदो आहे शागिर्दनि खे राग जी या साधन ठाहिण जी राग जी अच्छा राग जी संगीत जी जेको सो विद्या संगीत विद्या खणी चऊं जंहिंखे हा हीअ इन जी ट्रेनिंग ॾींदो आहे इन में तक़रीबन लॻभॻि माना जेको सो 80-90 तक़रीबन माना जेको सो तयारु करे चुको आहे माशाअल्लाह पंहिंजनि हिसाबनि सां ॻाइनि पिया माना रेडियो ते बि निकिरी विया आहिनि टीवी ते बि निकिरी विया आहिनि के फॉरेन बि आहिनि अच्छा कुझु के अहिड़ा मशहूरु नाला मशहूरु नाला जेके आहिनि से फॉरेन में आहे पंहिंजो इंडिया में हींअर वालदास अच्छा हा उहो पंहिंजे हिसाब सां सुठो ॻाए पियो अच्छा हिते उहो सिखिया तव्हां खां वठी वियो आहे माशाअल्लाह माशाअल्लाह ऐं हिते भला टंडे अलयार में को हींअर नाला अहिड़ा
टिटो अलियार में त माना जेको सो अञा जेको से निकिता कोन आहिनि हा पर हाणे निकिरण वारा आहिनि अच्छा उहे किथे हिते तव्हां वटि ईंदा आहिनि या किथे ॿिए हंधि तव्हांजो मतिलबु आहे सेंटर जे हिते ई माना जेको सो मेखानो आहे सभु हिते ई हिते ई ईंदा आहिनि अॼु थी विया आहिनि ॾींहं जो या अॼु असांजे प्रोग्राम जे करे कैंसिल कराया अथई हींअर कैंसिल कराया अच्छा असांजे करे अची वञनि हा त ॾाढो भलो थी आहे त सभिनी हुन में तक़रीबन 4 शागिर्द हुया पर माना इहो पाण उन ॾे वरी थोरो लाड़ो कोन कयोसीं उहे हाणे निकिता न उन्हनि खे विहारियो आहे त उन्हनि खां थोरो हिकिड़ो गीत वीचारनि जो रिकॉर्ड बि करे छॾियो आहे ऐं थोरो मौक़ो मिलियो हा इनशाला तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांजो ख़ादम तव्हांजो भाउ मजादी जरवार इनशाला नेक्स्ट टाइम वरी बि किथे लाइव प्रोग्राम बि कोशिशि कंदासीं असांखे ज़रूरु टाइम ॾिजो त तव्हांखे जीअं असीं लाइव वठी सघूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांखे बि साईं धन्यवाद जो असांखे बनाई न न असांजा भाउ महिरबानी अला करे ख़ुशि रहो ज़रूरु पिया कयो तव्हांजी महिरबानी